अस्सलाम वालेकुम साथियों दोस्तों। इमरान लॉन्डर स्पेन का अज इलेक्शन के हवाले से थींदड़ मुल्क में जो इलेक्शन उन हवाले से असांजो ही पहिरियों लाइव प्रोग्राम है। तो असां चयो वञे इलेक्शन ते जेको आहे ॻाल्हि थी वञे त जीअं मुल्क में ईंदड़ इलेक्शन ऐं असांजे चूंडियल नुमाइंदनि जो गुज़िरियल 15 सालनि खां किरदारु असांखे सिर्फ़ु हिकु पार्टी खे जेको आहे मतिलबु निशानो कोन था ठाहियूं त भई रुॻो पीपल्स पार्टी जो कसूर आहे या पीपल्स पार्टी खे सिर्फ़ु हिट कोन था कयूं या पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु कोन वेठा आहियूं त भई पीपल्स पार्टी असांजी ॾोही आहे या उन्हनि ते असांखे का ज़ाती रंजिश कोन्हे। असां सिर्फ़ु उन्हनि जे किरदार जी ॻाल्हि था कयूं त गुज़िरियल 15 साल सिंध जो अवाम ऐं हाणे वरी ईंदड़ इलेक्शन जंहिंमें पीपल्स पार्टी अचे पई, उनखां पोइ GDA बि अचे पई, उनखां पोइ मुख़्तलिफ़ ॿियूं पार्टियूं मज़हबी पार्टियूं बि जेके हूंदियूं उन में JU आई, समूरी पार्टियूं। ख़ैर हाणे ॻाल्हि था कयूं सिंध जी त मां सम्झां थो 15 सालनि में सिंध तव्हां ॾिसो कराची खां कशमोर, कराची खां लाड़काणो, कंदकोट, जैकमाबाद, शिकारपुर, को बि तव्हां ज़िलो ॾिसो जंहिंमें अमन कोन्हे। तव्हां कराची खां कशमोर ताईं वेंदे ॾिसो त सिंध जो को रस्तो महफ़ूज़ कोन्हे। तव्हां थर खां वठी कानूनजर खां वठी कशमोर अचो तव्हांखे अमन कोन थो मिले। उनखां पोइ असां इलेक्शन जी ॻाल्हि था कयूं त हाणे जेका ईंदड़ इलेक्शन ऐं हुन में असांजे वॾेरनि जा ॾेखारींदड़ ख़्वाब। सो मां वधीक उन दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त जिथे जिथे बि इलेक्शन कैंपेन हले पई उते जा नौजवान, उते जा जेके बि बिरादरियुनि जा नौजवान वधि मां वधि जेको आहे हिननि जे ख़िलाफ़ु आज़ादु उम्मीदवार बीहारियो त हिननि माण्हुनि खे ख़बर पए त इलेक्शन छा आहे। जेसीं ताईं तव्हां अपोज़िशन मज़बूत न ईंदी, GDA बि पंहिंजो मज़बूत अपोज़िशन नज़र नथी अचे, छो उन में बि साॻाई चेहरा आहिनि, उहे वॾेरा कुझु हुतां था अचनि, कुझु हुन पासे, कुझु जेका पीपल्स पार्टी आहे तड़ियल वॾेरा उहे हुन में GDA में अची वञनि, PTI जा तड़ियल वॾेरा वरी पीपल्स पार्टी में अची था वञनि। सो इहो निज़ाम आहे। त मां सम्झां थो जीअं थर पारकर मां जीअं रायमो साहिबु, इंजीनियर रायमो साहिबु जीअं इलेक्शन विढ़े पियो, जीअं आज़ादु पैनल ते अचे पियो, सो ईअं बि सिंध जे ॿियनि इलाइक़नि मां तव्हां पंहिंजी बिरादरियुनि जा माण्हू बीहारियो। इन इलाइक़नि मां जेके बि असर रसूख़ वारा जेकी बिरादरियूं हुजनि, जंहिंजो घणो वोट बैंक हुजे, त उहे माण्हू बि पंहिंजा माण्हू बि आज़ादु हैसियत सां बीहारनि त इन्हनि वॾेरनि खे ख़बर पए, सरदारनि खे ख़बर पए। सरदारनि तव्हां ॾिसो कंहिं ॻाल्हि ते बि असां ॻाल्हि था कयूं त हिननि जा वाठा चवनि था त तव्हां ॿिनि मुल्कनि में वेही जेको असांजे सरदारनि ते था ॻाल्हायो। तव्हांजे सरदारनि कचे में हींअर केतिरा स्कूल बंदि पिया आहिनि। तव्हां लाड़काणे डिवीज़न में ॾिसो त हींअर जेको शहीदनि जो शहर आहे लाड़काणो, उन में ॾिसो त स्कूल बंदि पिया आहिनि। तव्हां लाड़काणे में तालीमी सहूलियतूं ॾिसो त माण्हुनि खे तालीमी सहूलियतूं कोन्हनि। तव्हां हुते बुनियादी हक़ पाणी या पीअण जो साफ़ मिठो जेको लाड़काणे जे माण्हुनि खे पाणी कोन थो मिले। तव्हां कशमोर कंदकोट जे माण्हुनि खे ॾिसो त उन्हनि खे पीअण जो पाणी कोन थो मिले, धाड़ेल, उनखां पोइ अमन कोन्हे, ग़ैर महफ़ूज़ माण्हू, ग़ैर महफ़ूज़। सो इन हवाले सां अॼु मुंहिंजो इहो पहिरियों प्रोग्राम आहे इलेक्शन जे हवाले सां, त मुंहिंजो दोस्तनि खां राय वठूं ऐं अवां दोस्त बि राय ॾियो। मुंहिंजी त इहा ई राय हूंदी तव्हां दोस्तनि खे त तव्हां पंहिंजे इलाइक़नि में आज़ादु माण्हू बीहारियो, इन्हनि जे वॾेरनि जो मुक़ाबिलो कयो। छो इन्हनि वॾेरनि सरदारनि गुज़िरियल 15 सालनि में तव्हां ॾिसो त इन्हनि जा पेट्रोल पंप तव्हांखे मिलंदा हाईवे ते, कंहिं बि वोटर जो पेट्रोल पंप कोन हूंदो। इन सरदारनि जा तव्हां ॾिसो त रोड ते हाईवे ते राइस मिलूं हूंदियूं, कराची में बंगला हूंदा, उनखां पोइ हैदराबाद में बंगला फ्लैट ऐं जिन इलाइक़नि जा हूंदा ॿनियुनि में इज़ाफ़ो, पेट्रोल पंपनि में इज़ाफ़ो, फार्म हाउस जेके इन्हनि जा डबल पिया ठहनि, फार्म हाउस जेके एतिरा वॾा पिया ठाहिनि उन्हनि इलाइक़नि में, हल्कनि में, हल्के जो आवाम जेको आहे उहो पाणी जे ढुक लाइ परेशान, माण्हू जेको आहे तव्हां ॾिसो त सिंध जो तमामु घणो परेशान। पर तव्हां गुज़िरियल 15 सालनि में इन्हनि सरदारनि, सियासी सरदारनि वॾेरनि जा बंगला ॾिसो, तव्हां इन्हनि जा असासा नोट कयो ऐं 15 साल जा पहिरें असासा ॾिसो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहे केतिरा जेके अमीर तरीन थी विया आहिनि जेके इहे सियासतदान हुकुमरान जिन सिंध खे तबाह कयो आहे। तव्हां ॾिसो त बल्दियाऊं जेके आहिनि उहे इन्हनि पंहिंजा माण्हू नाफ़िज़ करे बल्दियानि में विहारे, बल्दिया मां जेको बि फंड अचे थो रिलीज़ थिए थो, उहे इहे माण्हू जेके पंहिंजे खीसे में था विझनि, अवाम ते यूटिलाइज़ कोन थो थिए, अवाम ते रुपयो बि इस्तेमालु कोन थो थिए। करोड़ रुपया हर टाउन में, हर यूसी में यूसी जो फंड आहे, पर तव्हां सिंध जी यूसियूं ॾिसो त तव्हांखे यूसियुनि में जेको आहे मां सम्झां थो त तव्हांखे यूसियुनि में वेंदे बि ख़ौफ़ ईंदो, छो त न उते यूसियुनि में रोड रस्ता आहिनि, न उते ड्रेनेज जो सिस्टम आहे, न पीअण जो साफ़ पाणी जी सहूलियत आहे, न को अवाम खे का तहफ़ुज़ आहे। वॾी ॻाल्हि तव्हां ॾिसो, अगरि तव्हांजा लीडर, तव्हां चओ था न अगरि तव्हांजा हुकुमरान इहे लीडर आहिनि 15 साल वारा, हिन महिल ग़रीब हारी नारी खे जेको भाण पियो मिले उहो बि ब्लैक ते पियो मिले। छो बिलावल भुट्टो किथे आहे, नोटिस कोन थो वठी सघे। आसिफ ज़रदारी जेको मर्द हुर किथे आहे। मुराद अली शाह जेको सिंध जो वॾो पंहिंजे पाण खे सम्झण वारो, सिंध जी हुकूमत करण वारा, उहे चवनि था असां सिंध जा लीडर आहियूं, अवी तव्हां किथे आहियो हिन महिल तव्हां अचो न अवाम जे विच में बीहो न, अवाम खे ॿुधायो, अवाम खां पुछो त भई तव्हांखे ग़रीब नारी खे गरीब माण्हू खे त भाण मिले ई कोन थो, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे।
हाणे रुगो भोतार जो फ़ोन अचण जी देरि आहे, बसि हलो भोतार जो फ़ोन अचे थो त दीवान जेको आहे उहो बि हुनखे लिखी 10 पर्चियूं, DC बि हुनखे कोटा ॾियनि, DC बि हुननि खे कोटा ॾेई था छॾनि। पर ग़रीब हारी नारी खे किथे बि भाण कोन थो मिले। ग़रीब अॼु बि ब्लैकमेलिंग ते भाण वठे पियो, पंहिंजी ॿनी खे ॾिए पियो ऐं पंहिंजी जेको हरपो करे पियो, मुश्किल सां जेको हुनजो गुज़ारो थिए पियो। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ इलेक्शन जे हवाले सां मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे। सिंध जा नौजवान, सिंध जे दोस्तनि खे मां जेको आहे गुज़ारिश कंदुसि त तव्हां पढ़ियल लिखियल जेके नौजवान आहिनि, जेके तालीमी याफ़्ता नौजवान आहिनि, घटि में घटि तव्हां हिननि जे अॻियां फार्म भरायो। असां हमेशह इहो ॾिठो आहे जॾहिं बि इलेक्शन ईंदी आहे त असांजे सिंध जे माण्हुनि जूं दाहूं कूकूं हूंदियूं आहिनि त भाउ असांखे हिननि हुकुमरान लुटियो आहे। दादू वारो अव्हांखे ॿोॾूं यादि हूंदियूं, ख़ैरपुर नातन शाह वारो तव्हांखे बि ॿोॾ यादि हूंदी, अज़ीज़ जुड़े जो तव्हांजो जेको लीडर हो, इहे तव्हांजा लीडर सभु त कराची बंगलनि ते वञी हलिया विया। जंहिं महिल सिंध में ॿोॾ आई, सिंध जे उत्तर वारे बेल्ट में ॿोॾ आई त इहे तव्हांजा लीडर कराची जे बंगलनि में सुता पिया हुया, के उमरा पिया कनि त के दुबई में सुता पिया हुया, के पंहिंजे फार्म हाउस में वेठा हुया। इहे अवां जे विच में कोन हुया, अवां जे विच में उहे माण्हू हुया जेके तव्हांजा हमदर्द हुया, जेके सोशल वर्कर हुया, उहे तव्हां सां गॾु हुया। अवां पाण तकलीफ़ूं काटियूं आहिनि। सो मां सम्झां थो सिंध जे माण्हू जेका तकलीफ़ ॾिठी आहे उहा उनखां ॻुझी न आहे। सिंध जे माण्हू खां चवंदा आहिनि त जी दाई खां जेको आहे दुनी ॻुझी न आहे, त ईअं सिंध जे माण्हू खां तकलीफ़ ॻुझी न आहे। सिंध जो माण्हू सम्झी सघे थो। सो सिंध जो मुस्तक़बिल जेको तव्हां ॾिसो त हुननि पूरो तबाह कयो आहे। पूरो उत्तर जो बेल्ट तव्हां ॾिसो, सखर, लाड़काणो, जकमाबाद, कंदकोट, उनखां पोइ दादू जो पूरा तव्हां ॾिसो जोई, जेके बि इलाइक़ा सफ़ा इहे जेके हस्ती खां मिटाए छॾिया इन्हनि इलाइक़नि में। मेहड़ में उनखां पोइ मेहड़ वारनि जेका मुड़सी कई, मेहड़ वारो अवी बि यादि रखिजो। सो घटि में घटि असां इहो ई चवंदासीं त भई दोस्त जेको आहिनि पंहिंजे इलाइक़नि में जेको आहे आज़ादु हैसियत सां माण्हू बीहारनि, आज़ादु हैसियत सां बीहनि, इन्हनि वॾेरनि जो सोशल बाइकाट कयो ऐं आज़ादु हैसियत सां बीहो। असांखे अक्सर थ्रेड ईंदा आहिनि, थ्रेड इन वॾेरनि जा वाठा चमचा ॾींदा आहिनि त भई तव्हां अचो पाकिस्तान। बाबा पाकिस्तान ईंदासीं, पाकिस्तान तव्हां जेको पीउ जी जागीर आहे या छा पाकिस्तान को तव्हांजो ख़रीद कयल आहे? पाकिस्तान बि ईंदासीं, सिंध बि ईंदासीं, सिंध में बि ईंदासीं, घुमंदासीं, सॼो निज़ाम ॾिसंदासीं। कोई असांखां सिंध असांजो वतन आहे, पाकिस्तान असांजो मुल्क आहे, धरती आहे। सो उहा असांजो मुल्क आहे। ईंदासीं जॾहिं बि आयासीं सरेआम ईंदासीं। जंहिं एयरपोर्ट ते लहंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं बाबा पाकिस्तान लथा आहियूं। छो त भाड़ी न आहियूं, पंहिंजे मुल्क ख़ातिर था वेयूं, पंहिंजे सिंध जे आवाम ख़ातिर आवाज़ था बुलंद कयूं। अगरि आवाज़ बुलंद कयूं था, इन जो मक़सदु इहो कोन्हे त तव्हां भोतार असांखे धमकियूं ॾींदो, असांखे पंहिंजे असल मक़सदु तां हटाईंदो। असांजो असल मक़सदु इहो ई आहे त भाउ सिंध जे माण्हू खे असां अवेयर कयूं, सिंध जे माण्हू खे अॻिते कढूं, सिंध जे माण्हू खे जेको असां ॾिसूं जेके हींअर सिंध सां जेके हालात आहिनि। तव्हां ॾिसो त अगरि सिंध जो माण्हू ग़रीब मिसकिन हारी नारी अगरि कंहिं भोतार खे वोट नथो ॾिए त तर जो SHO जेको आहे उते इस्तेमालु थो थिए। तर जो SHO पोइ जेको आहे हुन माण्हुनि खे ॿधी थाणे ते टंगियो बीठो आहे। सो असां इहो निज़ाम भोतार को निज़ाम जे ख़िलाफ़ु विढ़ूं पिया, वेड़ आहे ऐं रहंदी। सो वधीक मां तव्हां दोस्तनि खे बि इहो राय, तव्हां बि पंहिंजी राय ॾियो। असांखे काफ़ी सारा दोस्त हिन प्रोग्राम में ॾिसनि पिया ऐं काफ़ी दोस्त ॿुधनि बि पिया। त मां सम्झां थो की असां हींअर कराची खां कश्मीर ताईं जेके दोस्त असां सां गॾु आहिनि, उनखां पोइ ॿियनि मुल्कनि जा बि दोस्त गॾु आहिनि। सो असांजो मक़सदु बि इहो ई आहे त सिंध जा धरती जा गयूर सिंधियो घटि में घटि इन्हनि भोतारनि खे मुहाॾो अटकायो, पंहिंजे इलाइक़नि मां आज़ादु हैसियत सां माण्हू बीहारियो, आज़ादु हैसियत सां माण्हू बीहारियो। इन्हनि खे ख़बर पए त सिंध जो आवाम जाॻे पियो। न त ईअं न तव्हां जेको अगरि वोट ॾेई छॾंदो ऐं वोट इलेक्शन थी वेंदी, पोइ सिंध जो माण्हू पंहिंजे पाण खे वरी निधड़को सम्झंदो। 5 सालनि खां पोइ वरी सिंध जो माण्हू रोईंदो पिटंदो, खोड़ा ज़ुल्म जेको आहे हीअ हुकूमत अची वई हिन असांखे तबाह करे छॾियो। सो मुंहिंजी दोस्तनि खे इहा ई राय आहे। हाणे वधीक दोस्त ॿिया ॿुधनि पिया, असां उन्हनि दोस्तनि खां बि राय वठंदासीं। आबिद अली दर्स असांखे ॿुधे पियो, ज़मीर बिरामाणी असांखे ॿुधे पियो, तनवीर अहमद असांखे ॿुधे पियो, शुजात राना साहब ॿुधे पियो, मीर निसार नवाज़ असांखे ॿुधे पियो। सो मां तव्हां दोस्तनि खां बि राय वठंदुसि। तव्हां दोस्त बि पंहिंजी राय ॾियो त गुज़िरियल 15 सालनि में कहिड़ो तव्हांजो लीडर तव्हां वटि, जंहिं तव्हांजे तर में स्कूल बंदि पिया आहिनि, तर तव्हांजे स्कूल जेके बंदि आहिनि उन्हनि में कहिड़ो तव्हांजे ॻोठ में तव्हांजो जेको हल्के जो MP आयो आहे, उन स्कूल चेक कयो आहे, हुन तव्हांजी बुनियादी सिहत जेको सिहत सेंटर हुजे उहो चेक कयो हुजे, हुन तव्हांजी का बि जेका ॻोठ जी का रोड रस्ती चेक कई हुजे त भाउ हिन ॻोठाणनि खे तकलीफ़ आहे, हिन ॻोठाणनि वटि रस्तो कोन्हे, या हिन ॻोठाणनि वटि जेको शाख जो पाणी कोन थो पुॼे, पुछड़ी में आहिनि। को बि तव्हां ॿुधायो त तव्हां गुज़िरियल 15 सालनि में तव्हांजे वोट खां कामयाबु थियल MLA MPA तव्हांजे मसइलनि ते हथु रखणु तव्हां वटि केतिरा दफ़ा लड़ी आयो आहे। अवी दोस्त असांखे हिन कमेंट में ॿुधाए सघो था त केतिरो तव्हां वटि लड़ी आयो आहे। शंकर माली अदा खाने को उठा नहीं, इलेक्शन कौन लड़ेगा? तो इंशाअल्लाह ज़बरदस्त
हसन गुलो ख़ान शर प्यारा ख़ुश आमदीद मौला सलामत रखे, वॾियूं महिरबानियूं हसन गुलू शर। इश्तियाक उमरानी साहब वॾियूं महिरबानियूं। त असां इहो ई त दोस्तनि खे चऊं था त भई दोस्त पाण ॿुधाइनि त तव्हांजे हलकनि में ॾिसो त केरु आयो आहे। तव्हां ॾिसो जेका हीअ ॿोॾ आई आहे, इन ॿोॾ में तव्हां ॾिसो त कराची खां तव्हांजे लाइ माण्हू मदद लाइ आया, ॿियनि इलाइक़नि मां मदद लाइ आया, पर तव्हांजो चूंडियल नुमाइंदो, तव्हांजो MP MLA जेको तव्हां जंहिंखे वोट ॾिनो दादू वारो, लाड़काणे वारो, सखर वारो, उहो तव्हां सां गॾु केतिरो बीठो। हिननि 5 सालनि खे तव्हां ॾिसो, 15 साल तव्हां छॾियो, 5 सालनि में जिन जिन माण्हुनि खे तव्हां वोट ॾिना उहे माण्हू तव्हांजे लाइ केतिरो बीठा, केतिरो तड़पिया त भई मुंहिंजे ॻोठ जी स्कूल जी रस्ती बंदि आहे, मुंहिंजो वोटर आहे जेको जंहिं वटि पाणी कोन थो पुॼे, पुछड़ी आहे जंहिंजी ॿनी जेका ग़ैराबाद पई आहे, उहो कहिड़ो तव्हांजो चूंडियल नुमाइंदो तव्हां वटि आयो आहे, हमदर्द आयो आहे। सिंध जो मूंखे बि त ॿुधायो, सिंध जो उहो कहिड़ो MLA MP आहे त असां बि हुनखे ॾिसूं, हुनजी का तारीफ़ कयूं। शंकर माली असांखे ॿुधे पियो, हसन गिलो ख़ान शर ॿुधे पियो, गुलो ख़ान शर वॾियूं महिरबानियूं, हसन जलबाणी साहब वॾियूं महिरबानियूं। शंकर माली चए थो खाने को आटा नहीं है इलेक्शन कौन लड़ेगा। अदा पोइ ॾिसो अटो त वाकई उहो अटो तव्हांजो कंहिं खसियो आहे, इहो बि त ॾिसो न। शंकर माली साहब अटो कंहिं खसियो आहे, अटो लटो ओझो खसियो कहिड़ी पार्टी आहे, इहो बि त ॾिसो न। इन शइ खे बि ॾिठो वञे त इन जे पोयां कहिड़ी पार्टी आहे। मोहम्मद इदरीस चांडियो अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम। वसीम भाई वॾियूं महिरबानियूं। तो असांजो मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे इलेक्शन जे हवाले सां, ऐं हाणे असां जेका आहे हिकिड़ो कॉन्टेंट खणी ईंदासीं, उन कॉन्टेंट में असां उन्हनि शहरनि मतिलबु शहरनि जो ईंदासीं त बाद असां हिन शहर में हिन शहर वारा ॿुधाइनि तव्हां वटि कहिड़ी तरक़ी थी आहे। ईअं असां कराची खां कश्मीर ताईं हैदराबाद, उनखां वठंदो मोहम्मद ख़ान बदीन ऐं मीरपुर ख़ासि, ठठो, लाड़पट्टी, सॼी उत्तरारी पट्टी, सॼे सिंध जे ज़िलनि 26-27 ज़िलनि जे लाइ असां कॉन्टेंट स्टार्ट कंदासीं, बाक़ाइदा कैंपेन हलाईंदासीं। त असां ॾिसूं त गुज़िरियल 15 सालनि में तव्हां हुकुमरान पार्टियुनि, असां कंहिं पार्टी खे टारगेट कोन था कयूं, मतिलबु कुझु दोस्तनि जे पीपल्स पार्टी वंगार पियो वहे, GDA जी वंगार पियो वहे, मां कंहिंजी कोन थो कयां। असां आवाम खां पुछंदासीं त भई अवाम, तव्हीं अवाम आहियो, तव्हांजी हमदर्दी ऐं तव्हांजी सपोर्ट कहिड़ी पार्टी कई आहे। सो इन लाइ असां उहो जेको निज़ाम कंदासीं, उन लाइ समूरनि दोस्तनि खे असां जेको दोस्तनि खे जेको राब्तो कंदासीं, हिकिड़ो कैंपेन हलाईंदासीं। मोहम्मद जाफ़र जहे जो चए पियो त अवाम जी गैरत लाइ इहो ई काफ़ी आहे त हू सिर्फ़ु गुज़िरियल साल जी बरसातुनि तबाहियुनि खे यादि कनि। वॾियूं महिरबानियूं अदा, तव्हांजो बिल्कुलु ज़बरदस्त सुवालु आहे। ऐं आबिद अली दर्श चए पियो गुड थैंक यू। मीर नासिर नवाज़ अदा, हिते जा सरदार सिर्फ़ु जहिड़ा कराईंदड़ आहिनि। मां उहो ई त चवां थो, तव्हां ॾिसो सरदार जहिड़ो कराए थो त उहो सरदार खे फ़ाइदो थिए थो, सरदार उन मुखालिफ़ जी बनी ते कब्ज़ो करे थो, हुन पासे जी बि ॿिन्हिनि धुरनि जो जहिड़े जो फ़ाइदो जेको आहे उहो सरदार खे थिए थो, वॾेरे खे थिए थो। हाणे तव्हां ॾिसो अरब शहज़ादा जेके अरब शिकार पिया कनि, उन में केतिरा मासूम नौजवान मारिजी विया। तव्हां वञो अचो दुबई में, तव्हां दुबई में को बि हिननि जो सिंगल टोड़ियो तव्हांखे हुननि जो कानून ॿुधाईंदो। तव्हां दुबई में किथे बि किचिरे जो वापारु चलायो तव्हांखे हुननि जो कानून ॿुधाईंदो। ऐं छो असांजा सिंध जा इलाइक़ा एतिरा निधड़का आहिनि जेके जेके अरब शहज़ादा अचनि असांजे मुल्कनि में, जेको आहे माण्हुनि खे लताड़ियो, मारियो, चिपाटियो, हलिया वञनि, को निज़ाम कोन्हे, को इंसाफ़ कोन्हे, को दाद फ़रियाद कोन्हे। ऐं हुननि जे मुल्क में वञी को माण्हू ईअं कंहिंखे गाॾी टकर हणे त तव्हांखे ॿुधाए छॾंदा त असांजो केतिरो कानून आहे, तव्हांजी ज़िंदगी रोले छॾंदा। छो त हुननि जा कानून संदा कानून ठाहियल आहिनि, ऐं इहे ई अरब शहज़ादा अचनि था, असांजे कानून जी लताड़ कनि था। एतिरे क़दुरु असांजे माण्हुनि खे जेको गाॾियुनि जा टकर हणी मारियो हलियो था वञनि। ऐं असांजो जेको जंगली जीवत जेके असांजो शिकार आहे उन्हनि खे बि मारियो वञनि। दुनिया सॼी में शिकार खे जेको आहे महफ़ूज़ पनाहगाह ॾिनी वञे, पर बदकिस्मती सां सिंध जेको आहे इन्हनि अरबन शहज़ादनि खे लिखी ॾिनो वियो आहे त तव्हां वञी शिकार कयो। सो इहा वॾी कड़ी आहे। तव्हां इन ते बि आवाज़ु बुलंद कयो, छो त इन ते हिकिड़ो पहिरें बि नौजवान जेको आहे नाज़म जोखियो, तव्हां कराची जो ॾिठो, जेको उन शिकार जी आड़ में मारियो वियो, उन्हनि जे सरदारनि मरायो छॾियो, क़तलु कराए छॾियो। उनखां पोइ वरी जेको हीउ नारे जे तालके में तव्हां ॾिठो सरवर मंगरियो छोकिरो नौजवान जंहिंखे गाॾी चिपाटे, अॼु बि हुनजा वारिस इंसाफ़ लाइ दाहिनि पिया, पर हुननि खे को इंसाफ़ ॾियण वारो कोन्हे। इन हवाले सां सूफ़ी मोहम्मद अमीन ओठो असांखे चए पियो हुकुमरान जी कहिड़ी कहिड़े ज़ुल्मनि जो इनकार कंदो। अदा असां इन करे चऊं था त हुकुमरान जे ज़ुल्म जे इनकारी थी तव्हां पंहिंजे इलाइक़नि मां आज़ादु माण्हू बीहारियो। जिसकी लाठी उसकी भैंस पाकिस्तान ज़िंदाबाद। गुलाम जमाली अदा वॾियूं महिरबानियूं। दादू में कुछ काम नहीं हुआ, गोरख हिल स्टेशन तबाह है, दादू तबाह है। ज़मीर ब्राह्मण चए थो अदा भाई आपकी बेहतरीन इंसान है पर पार्टी की सपोर्ट करो, पीपल्स पार्टी की सपोर्ट करो। शफ़ी मोहम्मद ओठो चवे थो हुकुमरान जी कहिड़ी कहिड़ी अदा, बिल्कुलु सांगड़ मां
गुलो ख़ान शहर चयो अदा पीपी वारनि 15 सालनि में ज़िले सांगड़ खे मुकमल तबाह बर्बाद कयो आहे। सांगड़ ज़िले में तरक़ियाती कम स्कीमूं वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणे जे ॼाम सादिक डॉक्टर अरबाब ॾिनियूं। बिल्कुलु इन में को शक कोन्हे। सांगड़ में हुरजमात खे ॾाढो तंग कयो आहे, नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, कूड़ा केस दाख़िल आहिनि। अमीर अली कुंबर असांखे चयो पियो आहे मौला जेके दिलि में हिन रहनि था तिन जी पारत अथई सलामत हुजो। साईं अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पर असांजो इहो ई मक़सदु आहे त असां मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे हीअ इलेक्शन जे हवाले सां। सो काफ़ी दोस्त मूंखे चवंदा आहिनि भाउ तूं को लीडर थो थियणु चाहीं। मां लीडर नथा थियणु चाहियूं। असां ॾिसो यूरोप में वेही बि यूरोप जे माहौल में वेही बि असां हितां सिंध ॾे तवजो ॾियारी आहे त भई ॾिसो असांजा जेके वॾेरनि मन को उन्हनि खे थोरो सो जेको हया पवे, माना शर्म अचे को उन्हनि जे अखि ते को शर्म लड़े त भाउ ॾिसो हीअ नौजवान असांखे जेको ॿियनि मुल्कनि मां वेही असांखे जेको ॾेखारनि पिया त असांखे हाणे जेको आहे पंहिंजी आवाम जी ख़िदमत करणु घुरिजे। पर मां सम्झां थो इहो ईंदो कोन। छो असां इहो ई मुंहिंजो कॉन्टेंट हुया जेके मां तव्हां ताईं दोस्तनि ताईं आवाज़ु पुॼाया, हिकिड़ा इहो ट्रेंड हलाए तव्हां ताईं पुॼायुमि त बाबा हीअ शइ आहे सिंध जे माण्हू खे निधड़को छो थो कयो वञे। त मां उहो ई चवां पियो त ॾिसो ॿियनि मुल्कनि जा कानून आहिनि, ॿिया अरब शेदा त असां वटि अचनि था, असांजा माण्हुनि खे लताड़ियो मारियो हलियो वञनि, को कानून कोन्हे। छो त निधड़की सिंध निधड़को कानून। ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं उन्हनि जा सपोर्टर वॾेरा एतिरे क़दुरु जो उन्हनि जे वॾेरनि जा सपोर्टर असांखे धमकी था ॾियनि तव्हां अचो। चयो बाबा आउं ईंदुसि, जॾहिं आयुसि कराची जे एयरपोर्ट ते मिलंदुसि तव्हांखे ॿुधाए हलंदुसि बाबा इमरान लांडर कराची एयरपोर्ट ते लही वियो आहे, को मसइलो कोन्हे को। सलामत हुजो ग़ुलाम मुस्तफ़ा मक्सी। आमिर अली कुंभर वॾियूं महिरबानियूं। मौला जेके दिलि में रहनि वॾियूं महिरबानियूं। फ़क़ीर निसार ख़ान खोसो वालेकुम सलाम। त काफ़ी सिंध जा दोस्त बि ॾिसनि पिया। सो मां इहो ई दोस्तनि खे राय ॾींदुसि हाणे वधीक तव्हां पंहिंजी बि दोस्त राय ॾींदा अचनि। ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ मूं सोचियुमि थोरो दोस्तनि जो टाइम घटि वठां, टाइम क़ीमती हूंदो आहे असांजो बि। मूं चयो दोस्तनि खां थोरो राय वठूं त भई ईंदड़ 2024 जी इलेक्शन ऐं सिंध जो आवाम, सिंध जे आवाम जा मसइला उहे ई, न को पाणी साफ़ु पीअण जो आहे, न को रोड रस्ता आहिनि, न को ड्रेनेज सिस्टम आहे, न को स्कूल बंदि, स्कूल जी बिल्डिंगूं तबाह ऐं निज़ाम थाणनि जो त उहो ई तव्हां ख़बर आहे जेको आहे। फ़क़ीर निसार खोसो साहिबु महिरबानी, तव्हांजी वॾियूं ख़ुशि हुजो। सो अलाह साईं तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे। मां इहो ई तव्हां दोस्तनि खे आख़िर ताईं मैसेज ॾींदे ॾींदे इहो मैसेज ॾींदुसि त बाबा हाणे पंहिंजे इलाइक़नि में नौजवान तयारी कनि ऐं घटि में घटि नौजवान पंहिंजे इलाइक़नि में आज़ादु हिसे सां बीहनि, इन्हनि जो वोट ख़राबु कनि, इन्हनि खे ॿुधाइनि, इन्हनि खे इन्हनि जूं जेके डोड़ूं लॻाराइनि, थोरो इन्हनि खे ख़बर पवे त इलेक्शन छा आहे। इमरान अली गोपांग गुड वॾियूं महिरबानियूं। इसरार मलक साहब वॾियूं महिरबानियूं। मुश्ताक अली अस्सलाम वालेकुम, क्या हाल है भाई। आऊं त लॻा पिया मीरपुर ख़ासि वॾियूं महिरबानियूं। सुधीर अहमद ख़ान चना वॾियूं महिरबानियूं फ्राम सखर। सो वॾियूं महिरबानियूं। सिंध जा केतिरनि इलाइक़नि जा दोस्त हींअर असांखे कराची खां कारूंझर ताईं, कश्मोर, कंदकोट, जैकमाबाद, लाड़काणो, ठठो, बदीन, समूरे सिंध जा दोस्त असां सां सेड़ हलिया आहिनि, हिन प्रोग्राम में असां सां लॻा पियल आहिनि ऐं बिल्कुलु ॿुधनि पिया असांखे। अली शेर शर असांखे ॿुधे पियो। ज़रदारी बलोचिस्तान में सीटूं मज़बूत करण में मशगूल। साईं कुझु बि कोन्ह थींदो, असां पहिरें सिंध मज़बूत कयूं, असां सिंध जा दोस्त जेके मज़बूत ॿधी सबूत ॾेखारियूं। हसन गुलो ख़ान वॾियूं महिरबानियूं। पहिरियां तव्हांजी हिमत ऐं बहादुरी खे लखे सलाम। मौला तव्हांखे सलामत रखे। वाह ख़ुशि हुजो। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असां पंहिंजे सिंध जा ॾुख ॾिसूं था, उन्हनि ते लाइ अचूं था, उन्हनि जी ॻाल्हि कयूं था। असांखे पंहिंजो को बि ज़ाती को अहिड़ो मुंहिंजो न को मूंखे इलेक्शन में बीहणो आहे, न को मुंहिंजो सियासी कंहिं पार्टी सां तालुक़ बि आहे ऐं मुंहिंजो वोट त हींअर आहे बि कोन, हिते आहियां। विकी सहतो वॾियूं महिरबानियूं। मुश्ताक अली वॾियूं महिरबानियूं। सो असां इहो ई दोस्तनि खे चवंदासीं त सिंध जा दोस्त जेको न घटि में घटि पंहिंजे तालीम जो निज़ाम ॾिसनि, पंहिंजे इलाइक़नि जो निज़ाम ॾिसनि, सिंध जा जेके बुनियादी सहूलियतूं उहे ॾिसनि त तव्हांखे जेको पार्टियुनि केतिरी सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। सो मां हिन मुख़्तसिर प्रोग्राम सां गॾु तव्हांखे इजाज़त वठंदुसि ऐं पंहिंजी राय ज़रूरु दोस्त ॾींदा। हिन प्रोग्राम में दोस्त जे सिंध जा समूरे सिंध जा दोस्त पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। फारूक बुक्टी वॾियूं महिरबानियूं। अल्ताफ़ हुसैन वॾियूं महिरबानियूं। मीर निसार नवाज़ वॾियूं महिरबानियूं। त मीर निसार अदा भाईजान जो सरदारों के सामने आता है वो मारा जाता है। अदा असां सरदारनि जे अॻियां बि आहियूं, साम्हूं बि ईंदासीं, सिंध बि ईंदासीं, जंहिं ॾींहुं ईंदासीं बिल्कुलु सरेआम ईंदासीं, सिंध लहंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं पंहिंजी राय सां ज़रूरु आगाह कंदा। ऐं मुंहिंजी राय इहा आहे, दोस्त जेके आहिनि पंहिंजे इलाइक़नि में ऐं जेके असांजा जेके वॾा आहिनि, जेके मोज़िज़ ॻोठनि जा इलाइक़नि जा, जेके चवंदा आहिनि बाबा बसि हाणे हीअ पार्टी आहे असांजो ज़रियो, हिकु दफ़ो पंहिंजा नौजवान बीहारियो, हिकु दफ़ो तव्हां पंहिंजा नौजवान बीहारियो, तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। जुमन उमराणी वॾियूं महिरबानियूं। तव्हां समूरनि दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं। तव्हांजो क़ीमती वक़्तु वरितोसीं। वरी कंहिं न कंहिं प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं समूरे दोस्तनि खां पंहिंजी राय वठंदासीं।
सो दोस्तो 2024 इलेक्शन जे वारे सां मुंहिंजो पहिरियों लाइव आहे मुंहिंजो जेका तव्हांजे साम्हूं प्रोग्राम हलियो। वसीम गुलशर साहब वॾियूं महिरबानियूं, महबूब अली चांद साहब वॾियूं महिरबानियूं, सलाम महबूब भाउ वॾियूं महिरबानियूं, वालेकुम सलाम।